उमरकोट ज़िले जा बोर्ड मुतासिर मसीहा जा मुंतज़र। उमरकोट ज़िले में ताज़ो आयल बोर्ड ज़िलनि जे 4 तालुक़नि समारो, कुंडली, पिथोरो, उमरकोट जे नंढनि वॾनि शहरनि में ॻोठनि में तबाही आंदी आहे। ज़िले में जिते ग़रीब मिस्किन माण्हू जा अजाड़ ॾठा आहिनि, उते उन्हनि जो हज़ारे एकड़नि जो बीठल मिर्च ऐं फुटी जो फसल मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। चौपाई माल जो चारो बि खुटी वियो आहे। बोर्ड मुतासिरनि HRJDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन साल पयल बरसातुनि 2011 में आयल बोर्ड जो बि रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। बोर्ड सबबि मुतासिर थियल माण्हुनि पंहिंजे ॿारनि पाइण लाइ कुझु कपिड़ा वठी शहर जे छाछोर रतनो रोड ते थर वारी भिटियुनि ते तंबू लॻाए पनाह वरिती आहे। जिते ज़िले इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि सिंध हुकूमत सार न लधी आहे, जंहिं करे उहे बेयारो मददगार बणियल आहिनि। उन्हनि अपील कई आहे त उमरकोट ज़िले जा चूंडियल नुमाइंदा वफ़ाक़ सिंध हुकूमत असांजी मदद कनि, असांजे बचनि खे लंघण मरण खां बचायो वञे। HRJDO न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।